ठारूशा में खबर है अवां ताईं पहुचाएं पिया। नसीर अबड़ो की रिपोर्ट मुताबिक ठारूशा भरपासे के इलाइक़नि में बीठल बरसाती पानी बदबूदार थियण करे तबाहियूं मचाइण लगो। ॻोठ अची मस्जिद के स्कूली इमदादी कैंप में वधीक हिकु ॼणो 40 साला नौजवान गुलाब खान लारा गैस्ट्रो सबब फौत थी वियो। एक महीने में फौतन जो अंग वधी 35 थी वियो। चूंडियल नुमाइंदनि सिहत खाते तोड़ी ज़िले इंतजामिया के भी उपाय न वरता। 75 का मथे रवासी अस्पतालन बेड़ा दवाउन की खोट बेलेग ते विकिरो जारी। बरसात के खत्म थींदे 1 महीनो गुजरी वो, पर ठारूशा उन जे आसपास के ॻोठनि में बीठल गोॾे जेडो पानी बदबूदार थी ज़हरीलो बणिजी वियो आहे, जंहिं सबब रवासी बिटी अज़ाब भी मुब्तला थी विया आहिनि, जंहिं सबब मुख़्तलिफ़ बीमारियूं वबा बणिजी इंसानी जानियूं गड़काए रहियूं आहिनि। समी रवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी रहिया आहिनि, पर ज़िले इंतजामिया सिहत खाते तोड़ी चूंडियल नुमाइंदनि जे कन ते का भी जूअं नथी तुरे। रवासिन चयो त फौरी तौर ॻोठनि में बीठल गंदो पानी निकाल कराए वधीक ज़ाया थींदड़ इंसानी जानियूं बचायूं वञनि।